सनवेड़ी चा मुझे मारने जा। हाणे बुध बुध ए छोटी छोकरी के जेरे दोज़ख में हणी इमणा जी नोह बुगूंगी तो उनजा बार बुगूंगा थे हवा। इमणा जी त किस्मत भली हुई जो नोह गूंगी मिलियस, जो किरकिर बुधण खां बची वई। किस्मत त मुंहिंजी फिटल आहे न जो हिन माई जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं थी पवन ऐं अवां जूं बि। वागो त वसंत जो आहे, वो छा थो चवे? वसंत त सौदो कराए पियो। उन त असांखे घरां पई लॻे। ॿियो त ख़ैर आहे, पर पंहिंजो गसी उन टुकरीअ मां आहे जेका ज़मीन चंगल पियो वठे। का परेशान त नाहे? न का परेशानी कान्हे, पर तूं हिते छो बीठो आहीं? अब तूं हीअं कर, तूं त उताक में वञ। पर अम्मा मुंहिंजी दिलि ई कोन्हे चे। ना ख़ैर कंदो, वेठा आहियूं न, बस तूं दुआ कर, अलाह कंदो ख़ुशी जी ख़बर मिलंदी। ठीकु आहे।